मस्किन सा मिसाल कमला दे एक संत बियो पागल कदे भी दुनिया जो हिस्सो नहन बनदा। संत जो जीवन आम आदमी जे सिर तो लंघदो, पागल जो जीवन आम आदमी जे पेरन मां वेंदो, यानी एडो नीमो हुंदा न संत के कोई कबूल कंदो न पागल के। तो चई हिकड़ो आए कने करे मौज पवंदी त निकरंदा न त अंदर तेगा कमला कमला दीवानो। पर हिंजी सोच में ही होयो जे गुरु हरकृष्ण साहब चयो गुरु हिते आ हिते ओ जिथे 22 के मतलब टेकियो वो 23 के भी घड़ी टेके केड़ो फर्क पयो आयो 23 पर जिथे 22 वाली छिक हुई वो 23 वाले वट थोड़ी खेचल न हुई। तो 22 वारन जा एजेंट बीठा होया 22 वारन वट सिक्के करे वठी वञन पिया। 22 वट जिथे पहुतो मखण शाह जो स्वागत थियो, सन्मान थियो, मखण शाह के मोट मिली, सरोफा मिली। 23 वट तो कोई पुछण ही कोन आयो, 23 वट तो कोई नजर ही कौन आयो। और माता नानकी गुरु तेग बहादुर साहब जी मां शाह के चई शाह जी मुझे पुट पंहिंजी मौज में बैठो हुंदो। ही जेके तू सवार पाण सा ये नौकर चाकर वठी आयो इन्हनि के ॿाहिरि पिया अंदर वठी वञण जी ज़रूरत न आहे। अगर तोखे मिलणो आहे तो अकेलो वही सके। 26 साल 7 महीना अरणानी गुरु तेग बहादुर साहब महाराज उते बैठे बकाले जी उन स्थान लगभग 27 साल। तो शाह अंदर वियो जेका अंदर में हुई ना प्रवेंदर बाणी में सोए सुनंदड़ी मेरा तन मन मौला, नाम जपंदड़ी लाली, पंध झुलंदड़ी मेरा अंदर ठंडा, गुर दर्शन देख निहाली। वो कम पंध झुलंदड़ी जी जी मां पंध कंदो वञा पियो, झुलदो वञा पियो, मेरा अंदर ठंडा, अंदर में ठंडक। जे के बाग जे ॾियो वञो जीअं जीअं वेझो वेंदासीं ओतिरो ख़ुशबू स्वागत कंदी आहे। सतगुर जे जीअं आस्थान जे वेझो वियो अंदर वियो ओतिरी रूहानियत जेको आहे उनखे सुरूर पई ॾींदी आहे। और सतगुर खे कोई फ़र्क़ु न पियो सच्चे गुरु जी निशानी कि केरु आयो जो ॿेड़े बचाइण वारो हुयो न, जेको पान गुरु नानक जे घर जो मालिक बणजी वञे उनखे दुनिया जे शाहूकार जी कहिड़ी परवाह आहे। पर ॻाल्हि त शाहूकार जी हुई न, ॻाल्हि त हुई ते प्रीत जी। न अंदर घिरियो आहे ॾिठो अथई हिते कमाल आहे रूहानियत। खीसे में हथ विधो अथई खाली हथ भेटा बिना भेटा गुरु वट वञण भी सुठो न आहे। पर जिथे ॿियनि वटि रखे आयो हिते ई रखां सो किथे ॿ लिखियल। पर भाई साहब चए थो 5 मोहरा वञी रखियो रूहानियत ॾिसी करे। 5 हिनजे करे कि अगलो इतिहास 500 ते हुयो। ॿियनि सभिनी वटि 2 रखंदे आयो पर अहिड़ी रूहानियत नज़र न आई। हिते 5 रखे गुरु तेग बहादुर साहब जे क्यों 5 रखे बार बार पे तके जरी 5 रखे करे वक्त मो कोईते मोटियो ता रोई पे ये ट्रेवियो भी पूरो थियो। हाणे किथे गोलिया गुरु अलाए मुझे नसीब में आए के ना जे बकाले में आए ये तो 2300 डी पूरा थिया। हाणे किथे गोले न शार नो जी प्यार करने वाली मां बाहर जो रोन ॾिसी केॾो तड़पदी आहे। मां
रोए छो करे करे जीअं बि थींदो आहे ॿार जो रोण ॾिसी त माउ बि रोई पवंदी आहे मां रोईंदे पुछंदी आहे छो रोए छा खपे चओ त सही कहिड़ा दिलासा ॾींदी आहे ॿार चवंदा आहिनि अहिड़ी कैफ़ियत सतगुरु गुरु तेग बहादुर साहिब जा समाधि में हुया पर जॾहिं शाह जूं सिसकियूं ॿुधऊं त गुरु तेग बहादुर साहिब बि जेको आहे न आखिर बर्दाश्त न करे सघिया मां वांगुरु वींदे शाह खे रोईंदे शाह खे चयो वारे शाह जी वाह बेड़ो ॿुॾी पियो त 500 मोहरा फासे हाणे मिलण आयो त 5 मोहरा रखे पियो वञे असल में मोहरनि जी त ॻाल्हि ई न देखो सारी कायनात या खजाना हथ कई वेठो जे बाणी फरमान करे थी भक्त भंडार गुरु नानक को सौंपे फिर लेखा मोल न लया रब भक्ति जा भंडार सारा गुरु नानक जे हथ नहीं करे चयो तू वन जेको जेतरो लुटा कोई तो को लेखो कोने बाणी फरमान करे गाल 500 मोरन जी हुई ना गाल हुई बाहर जे रोहन जी और एड़ो सभागो बार होजे रूहानत वारो होजे केंजी दिल न भरे शाह जी वाह रखे मोहरा 500 पासे 500 रखे 5 सतगुरु जो बस एतिरो चवण शाह जा कदम रुकजी सतगुरु वरी प्यार में चवण लगा शाह जी असा जो कुल्हो ॾिसी वञी कपिड़ो साहिब परे कयो मस्कीन साहिब कथा करंदा तो कपिड़ो हटाए करे कुल्हे जो गुरु तेग बहादुर साहिब महाराज चवण लगा ॾिस अञा ताईं असांजा ज़ख़्म न आहिनि छुटा जेके तुंहिंजे बेड़े खे कुल्हो ॾेई ॿाहिरि कढियो असीं जेको हिते बेड़ो ॿाहिरि कढंदो उहो ई उते बेड़ो ॿाहिरि कढंदो जेके हिते जे बेड़े जी ख़बर न हुई पोइ उते जे बेड़ो कहीं ॿाहिरि कढंदो सतगुरु सच्चा बसीठ है सच्चो वकील इन्हीं जहान साहिब गुरु तेग बहादुर साहिब प्रगट थिया मखण शाह क्या बीची में दोल विझी मथे वञी बीरियो छत ते पियो ढोल वजाए ए केॾा था वञो ही 22 जा 22 सिर्फ दावेदार गुरु न अगर ॾिसणो आहे गुरु त ही ॾिसो मर्दे समुंदर मो मर्दे रूहन खे कढी ॿार बिहारे अॼु 500 मोहरा घुरी वरितो थी जेको मां मनोरथ करे आवां अकेलो मुर्शिद पंहिंजो नालो सतगुरु जी वडियाई ॾिसी सभे माण्हू गुरु तेग बहादुर साहिब रे अची चरनी लगा त धीरमल और शीहो मसंद जेको धीरमल जो खास माण्हू शीहो मसंद जेको डेरे के हलाए पियो छो जो सभिनी 22 में सिरमौर धीरमल हुयो हालांकि धीरमल गुरु तेग बहादुर साहिब जो भाइटियो हुयो बाबा गुरुदित्ता साहिब जो पुट हुयो गुरु तेग बहादुर साहिब जो भाइटियो पर सतगुरु ने जो एडी संगत वई उन 22 जो कम फिको थी 22 तो शीए जे चवण ते धीरमल हामी भरी और शीए गुरु तेग बहादुर साहिब ते हमलो करायो बकायदा गोली हलाई शीए मसंद गुरु तेग बहादुर साहिब जे कुल्हे के घाव दी अॻियां निकिरी चंदन शाह खे जॾहिं ख़बर पई न उन्होंने 500 माना सिपाही हुया पंहिंजा रखियल 500 सिपाही तो शाह एडी कावड़ में जियो हिकदम वञी करे शीए के धीरमल के सारे डेरे के ॿधी आयो सब सामान भी खणायो अज ताईं जेतिरो तव्हां लुटियो आहे तव्हांजे हक़दार न आहियो धीरमल के तो ॿधी आयो बाहूं ॿधी पोयां ॿधी करे शीए के मार ॾींदो वठी आयो
500 सिपाही हुआ केर ॻाल्हाईंदो नहीं। पर वो गुरु ग्रंथ साहब जेको धीर माल वटो वो भी भाई मखण शाह खणायो। और गुरु तेग बहादुर साहब जेको अची करे सभिनी खे प्यारे चई सच्चे पातशाह मूंखे पहिरां त माफ़ कजा कि मूंखे लेट थी वई, मूंखे ख़बर न पई तुंहिंजी बेअदबी करे विया आहिनि। हिननि जी औकात छा आहे जो तव्हांजी बेअदबी करनि। हाणे तव्हां हुकुम कयो हिननि खे सज़ा कहिड़ी ॾियूं। सतगुरु चवण लॻा असीं सज़ा ॾियण आहियूं, ही असांजा पंहिंजा आहिनि। साहिबनि खे चवण लॻो महाराज ही किथां पंहिंजा आहिनि, जे ही पंहिंजा हुजनि तव्हां ते गोली हलाइना। अहिड़ी रूहानियत वारो मुर्शिद जेको ॿुॾंदा बेड़ा तारे इन्हनि ते ही गोली हलाइण जी औकात आहे अहिड़ी। बसि तव्हां हुकुम कयो हिननि खे सज़ा कहिड़ी ॾियूं। मां उहे हथ कटाए छॾींदुसि जेके तव्हां ते गोली हलाए। साहिब चवण लॻा असांखे गोली लॻी त न सिर्फ़ु छुए वई आहे, असांजो रखवालो गुरु नानक आहे। छा पर चई महाराज तव्हां कुझु बि चओ हिननि खे सज़ा ज़रूरु ॾियणी आहे, तव्हां हुकुम कयो। साहिब चवण लॻा असांजी ॻाल्हि मन, हुकुम इहो आहे छो जो इंसान कोई बदिलो कंहिंखां वठे न उहो शायदि थोरी घड़ी जे लाइ या कुझु ॾींहंनि जे लाइ कुझु महीननि जे लाइ सुकून में हुजे, पर जेको माफ़ कंदो आहे न उहो सदाई सुकून में हूंदो आहे। माफ़ करण वारो हिकिड़े शाइर लिखियो न, बुरे नाल सब को करे बुराई माफ़ करन कई सियाणे। 50 साल में लिखल वञे बुरे नाल सब को करे बुराई माफ़ करन कई सियाणे, बुरे नाल करन भलाई ए गुरु नानक जाने। ए गुरु नानक जाने। सतगुरु गुरु तेग बहादुर साहब जो इन्हनि खे बस माफ़ी माफ़। असां कंहिंजा मंदा न आहियूं, असीं हिननि खे हिननि जा बि मंदा न आहियूं, पर ही थियनि था त हे ॼाणे रब ॼाणे असांजो हिननि सां कमु न। ही बि असांजा पंहिंजा आहिनि। सतगुरु चयो हिननि खे छॾ, जेको कुझु लुटे आयो आहे उहो बि वापसि कर, जेको कुझु लुटे आयो सो बि वापसि कर, असांखे हिन जो कुझु बि न खपे। शाह मजबूर थी वियो